वकील पारां दाख़िल करायल दरख़्वास्त पुलिस अस्पताल में नारी नजमा खे हाणे कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में पेश कयो ऐं सुजाल अस्पताल इंतजामिया पारां नारी बाबति हैदराबाद जे नफ़सियाती अस्पताल जे ॾिनल मेडिकल रिपोर्ट अदालत में पुरपेश कई। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त नारी ज़हनी तौरु सेहतमंद आहे। उन बैदि अदालत नारी खे सेफ हाउस में मुंतक़िल करण जो हुकुम ॾींदे दरख़्वास्त उकलाए छॾी। अदालत पारां एसपी सुजाल खे हिदायत जारी कई आहे त नारी खे सेफ हाउस में रहण दौरान नारी खे हिफ़ाज़त लाइ पुलिस ॾिनी वञे ऐं गॾोगॾु सुजाल अस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट खे पिणु हिदायत कई वई आहे त हर ॿिए ॾींहं ते लेडी डॉक्टर समेत टीम सेफ हाउस वञी नारी जी तबी चकास कंदे। उन ॾस में वकील इमरान शाह ॿुधायो त नारी सेफ हाउस मुंतक़िल थियण बैदि नारी सुञाणप कार्ड ठहिण ताईं सेफ हाउस में रहंदी। शहबाज़ मेमन, शाहीन न्यूज़, सुजावल।